अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। अन अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैन यदयि अस्साअ कितमानु शहादतिल हक़ रवाहु मुस्नद अहमद औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जे दर्स जो मौजू है सच्ची अने हक़ीक़ी सही गवाही के लिकाण। हिकिड़े मुसलमान मथे ॿिए मुसलमान जी मदद करणु ज़रूरी है, चाहे उहो मुसलमान ज़ालिम हुजे या मज़लूम। ज़ालिम जी मदद अहिड़ी तरह से कई वेंदी यानी उन ज़ालिम के ज़ुल्म करे न रोकियो वञे। कंहिं मज़लूम मथे, कंहिं ग़रीब मथे, कंहिंजी ज़मीन, कंहिंजो पैसो खाए न उनखे रोकियो वञे, इहा आहे ज़ालिम जी मदद। अहिड़ी तरह सां मज़लूम जी मदद अहिड़े तरीक़े से कई वेंदी जेतिरो थी सघे त उनखे उनजो हक़ ॾियराए मटिणो खपे। ई शरीयत जो हुकुम है। मुअज़्ज़ज़ हाज़रीन, गवाही ॿ तरीक़े जी थींदी आहे। हिकिड़ी सच्ची गवाही हूंदी आहे, हक़ीक़ी सही गवाही। ॿई झूठी अने कूड़ी गवाही, ग़लति गवाही। पाण खे हर हाल में सच्ची सही गवाही ॾे जो हुकुम ॾे में आयो आहे अने सच्ची गवाही के लिकाण पाण लाइ करे हराम आहे ने सच्ची गवाही के लिकाण ई वॾो कबीरा गुनाह आहे, वॾो गुनाह आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए वला तक्तुमु शहादा, जे ऐं गवाही खे न लिकायो। यानी अगर पाण खे इन ॻाल्हि जो इल्मु आहे, पाण खे ख़बर आहे जे फलाणो इंसान हक़ मथे आहे, त पाण मथे ज़रूरी आहे त हर हाल में उन इंसान जे बारे में पाण सच्ची अने सही गवाही ॾियूं, उनजो हक़ खे वाज़े करे पोइ उनजो हक़ ॾियरायूं। अगर पाण सच्ची गवाही के लिकायूं था त इन गवाही के, ग़लति गवाही के हदीस में कितमान शहादतिल हक़ चई में आई आहे। यानी ग़लति सच्ची गवाही के लिकाईंदा माण्हू। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में कुरजे वला तक्तुमु शहादा, जे ऐं सच्ची गवाही के न लिकायो। वमन यक्तुमहा फइन्नहु आसिमुन क़ल्बु, जेको हक़ीक़ी अने सच्ची गवाही के लिकाईंदो उहो गुनहगार दिल वारो इंसान आहे। हिते सच्ची गवाही के लिकाए वारे इंसान के गुनहगार दिल वारो चई में आयो आहे। यानी गुनहगार इंसान है वो जो सच्ची गवाही के लिकाए। हालांकि उन इंसान के मालूम है, ख़बर है जे हक़ कहिड़ो आहे, सही केरु आहे, ग़लति मथे केरु आहे, तंहिंखां बावजूद बि पंहिंजे मफ़ाद लाइ करे, पंहिंजे फ़ाइदे लाइ करे गवाही के लिकाईंदो। अगर पूरे यकीन के साथ ही मालूम आहे जे हक़ बातिल कहिड़ो आहे ऐं हक़ कहिड़ो आहे, त ज़रूरी आहे जे हक़ जी पाण खे गवाही ॾियणी खपे। को आदमी हक़, को माण्हू हक़ मथे आहे, को इंसान हक़ मथे आहे, पाण खे हिन ॻाल्हि जी ख़बर पई आहे जे हक़ कहिड़ो आहे, ग़लति कई आहे, त पाण मथे ज़रूरी अने लाज़िम थी वियो जे पाण हर हाल में उन हक़ वारे इंसान जो साथ ॾियूं ऐं जिते गवाही ॾिए जी नौबत अचे उते पाण गवाही ॾिए लाइ पाण हाज़िर थियूं। मोहतरम सामीन, हक़ीक़ी सच्ची गवाही के लिकाण हदीस में ही क़यामत जी निशानी चई में आई आहे। जे क़यामत जे क़रीब माण्हू हिक ॿिए जा हक़ खईंदा, हिक ॿिए मथे ज़ुल्म कईंदा ने अहिड़ा बि मुसलमान हूंदा जेको असल सूरत हाल सां वाक़िफ़ हूंदा। इन के हक़ अने ग़लति जे बारे में ख़बर हूंदो जे हक़ मथे केरु आहे ने ग़लति मथे केरु आहे। तंहिंखां बावजूद ई इंसान हक़ जी इक़रार जी इन वटि कुदरत पिणु हूंदी, ताक़त पिणु हूंदी जे गवाही ॾेई सघे, तंहिंखां बावजूद ख़ामोश इख़्तियार कंदा पंहिंजे मतिलब लाइ करे, पंहिंजे फ़ाइदे लाइ करे। अगरि असां हक़ जो साथ ॾिनो, अगरि फलाणी माण्हू जे ख़िलाफ़ु असां हक़ जी गवाही ॾिनी त असांजो फ़ाइदो ख़तमु थी वेंदो। मोहतरम सामाईन, ई सच्ची अने सही गवाही लिकाण ई क़यामत जी निशानी आहे। आख़िरी ॻाल्हि, अगर इंसान के मालूम थी वञे हक़ अने बातिल जे दरमियान जे कयो इंसान हक़ मथे आहे, कयो ग़लति मथे आहे, कयो कूड़ो आहे, कयो सचो आहे, त अहिड़े वक़्त में गरचे उहो पंहिंजो क़रीबी रिश्तेदार कुला न हुजे,
अगरि गवाही ॾे जी नौबत अचे त पाण मथे ज़रूरी आहे जे पाण हर हाल में कमज़ोर जी मदद कयूं या मज़लूम जी मदद कयूं, या जिते हक़ जी गवाही वाज़ी थी वञे उते अगरि पाण खे ख़बर पए हक़ आहे हिते त पाण खे हक़ जी गवाही ॾियणी खपे। अहिड़ी गवाही पाण खे लिकाइणी न खपे। गवाही लिकाइणु सची अने सही गवाही लिकाइणु क़ुर हदीस जी रोशनी में वॾो गुनाह आहे। अने हक़ जी सची गवाही लिकाइणु ही क़यामत जी निशानीअ मां हिकिड़ी निशानी आहे। अल्लाह तबारक व तआला सां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला पाण खे हमेशह हक़ चए वारो अने सही अने सची गवाही ॾिए वारो बनाए, हर हाल में पाण खे हक़ मथे क़ाइमु रखे। अल्लाह तबारक व तआला अहिड़ी गवाही खे लिकाइण पाण खे बचाए अने महफ़ूज़ रखे। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।